दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते हिक मरतबो बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अहां ते पंहिंजो ॾह रहमतूं मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मीद ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन अम्मा बाद मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जो को मालिक खालिक सना जे लायका जंजो शान बेमिसल बेमिसालिया जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जी ज़ात मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमद तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। हीअ महफ़िल अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी शान, महबूबन जी आल जी शान में अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत ये महफ़िल मुनक़िद कई वई आहे, जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। हीअ सभु मालिक जो करम आहे। अॼु नफ़्स अमारे खां, शैतान खां जिंद पंहिंजी छॾाए वॾी मोहब्बत अक़ीदे सां सारनि ते पैदल हिकु उन महफ़िल में शरीक थिया हो, जंहिं महफ़िल जो शान
अॼु ताईं कंहिं कम हक़ हो न ॿुधाए सघे। हिन महफ़िल जे शान जी ख़बर उन्हीअ खे आहे जंहिं इहो शान सरकार मदीना खे अता। ॿियो उन्हीअ खे आहे जंहिंखे शान अता थियो। तमामु दिलि ख़ुशि थी रही आहे। हिकु हल्की बस्ती आहे, लखनि जे तादाद में महबूबा जा आशिक़ सलातो सलाम पढ़ण वारा अॼु हिन सच हक़ वारी महफ़िल में शरीक थिया आहिनि। जंहिं अल्लाह पंहिंजे इरादे सां असां तव्हांखे घुराए हिन महफ़िल में शरीक फरमायो आहे। असांखे मालिक में वॾी उमेद आहे। ला तक़नतू बिर रहमत अल्लाह। उहो मालिक असांखे अॼु महरूम न कंदो। अॼु असांजी हाज़िरी ज़रूरु क़बूल आहे। इहो ई क़बूल जो दलील आहे। सभिनि में करार आहे, सुकून आहे, पूरो तवज्जो हक़ जे तरफ़ा। मन अहिड़ो को मिसाल मिले जंहिंजे ॿुधण सां दिलि में करार अचे, ख़ुशी पैदा थिए। असांजी निस्बत प्यारे हबीबनि सां आख़िरी दम ताईं क़ाइम ऐं दाइम। सभई चओ आमीन बुलंद आवाज़ सां। मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन्ही मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो सघे। हज़ूर जे ख़िदमत में रहण वारा, ग़ुलामी ॾियण वारा सहाबा कराम हुआ। सभिनी सहाबनि जो शान सचो आहे, जिन जो उस्ताद मोहम्मद मुस्तफ़ा आहे। उन असहाबनि मां हिकु असहाबी सैयदना बिलाल, शक्ल जो सादो, ज़बान जो बातो, ज़ात जो हबशी। जॾहिं मक्कतुल मुकरम फ़तह थियो आहे, नमाज़ ज़ुहर जो वक़्तु आहे। पाण सरकार बिलाल खे यादि फरमायो, ऐं ख़िदमत में हाज़िर थियो। फिदा का बेओमी हुकुम फरमायो, अज़ान ॾे। मुंहिंजा साईं हाज़िर, किथे बि अज़ान ॾियां? पाण फरमायो त बैतुल्लाह जे छित जे मथां बि अज़ान। हुकुम थियो मालिकनि जो, हालां शरअ नाजाइज़ आहे, अॼु ताईं हिन जे कयो आहे, न को कंदो। पर हज़ूर खे अलाह पाक इख़्तियार ॾिना है। हज़ूर जो हर कौल खुदाई कौल आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। सरकार मदीना पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न फरमाईंदा आहिनि, जो आहे वही मोकिलियो वियो। जॾहिं बिलाल छित जे मथां बीठो, मुंझी पियो। ख़्यालु कयईं, बिलाल मदीने तैयबा में आहे त अज़ान वारे वक़्तु तुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे। हाणे ख़ुदि सरकार असांखे बैतुल्लाह जे मथां बीहारे हुकुम फरायो आहे। काॾे मोकिलियां? अज़ान में ताख़ीर थी। पाण पुछनि था, या रसूल अल्लाह, तव्हांखे अलाह पाक हर इल्म अता कयो आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा, पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न फरमाईंदा आहियो, न ॻाल्हाईंदा आहियो। मदीने तैयबा में हुयुमि त अज़ान वारे वक़्तु मुंहुं बैतुल्लाह ॾे। ख़ुदि तव्हां बैतुल्लाह जे मथां बीहारे अज़ान था। हाणे काॾे मोकिलियां? पाण सरकार फरमाए, बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे। बिलाल जूं अखियूं पर सरकार जो पाक चेहरो। छा न इहो वक़्तु हूंदो, छा न करम हूंदो। अॼु बि उमेद आहे
जिनजे सीने में सिक साईं जी आहे त सारो मनज़र रोज़ या तरह जो गुंबद खरा तुंहिंजे दिलि में चिमकी रहे, को बि जो ख़ाली न वेंदो। हिकु सरकार जो आशिक़ सैयदना अब्दुल्ला पीर खां पल परे न वेंदो हो, ज़रूरी कम लाइ उन वक़्तु ॿाहिरि निकितल हो। जॾहिं मोटी आयो पतो पियो त साईं त परदे में अची वियो आहे, दवा करे किरी पियो, बेहोश आहे, होश न आहे, तरपे थो, जी हालत आहे। हथ खणे थो मथे, या अल्लाह ए मुंहिंजा मालिक ख़ालिक मुंहिंजी दुआ क़बूल कर, मूंखे नाबीन कर। हिन जी दुआ गुण अखियूं ख़तमु थी वियूं। माण्हू अचे मिलिया, अब्दुल्ला है छा कई, अखियुनि जहिड़ी ॿी नेमत आहे ई कान का, तो अर्ज़ु करे पाण खे नाबीन करायो। यादा अखियूं सरकार जे दीदार लाइ, सरकार जे दीदार लाइ अॼु उहे अखियुनि में खे ॾिसी छा कनि। या केॾी न मोहबत आहे साहबा कराम खे, अॼु बि अव्हां मोहबत आहे। मालूम थो थिए त अव्हां जो माठ में वेहण, सुभान अल्लाह, प्यादल सारनि ते पंध करे पंहिंजा क़ीमती वक़्त सीड़ाए पंहिंजो घर सारो ख़ुदा जे हवाले करे हिन महफ़िल में शरीक थिया हो। अॼु हिन महफ़िल में उहो वंड हली रहियो आहे, छो त सरकार दुआ गो। अल्लाह ताला फरमाए थो, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ, जेकॾहिं अव्हां जी उम्मत मां को अव्हां जो उम्मती ज़ुल्म पंहिंजे मथां करे वेहे, कसरत सां गुनाह करे, तुंहिंजी बारगाह में हाज़िर थिए, तुंहिंजे ख़िदमत में अचे, पोइ उते पहुची फस्तग़फिरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी घुरे। उन खां पोइ वस्तग़फिर लहुम रसूल, मुंहिंजो रसूल बि शफ़ाअत जी दुआ, लवजदुल्लाह तवाब रहीमा, ख़ुदा उनजी तौबा क़बूल कंदो, ख़ुदा रहीम उन्ही जे लाइ। हीअ मोहब्बत, निस्बत, इश्क वॾी चीज़ आहे, सवा इश्क जे जीअण जंजाल आहे। अल्लाह पाक उहा ज़िंदगी अता करे जो असांजो इश्क, असांजी मोहबत पूरी सरकार सां हुजे। असां पंहिंजे ख़्वाहिश खे क़ुर्बान करे, पंहिंजे बातिल ख़्याल खे पोइते रखी, हक़ सच जे लाइ पंहिंजे क़दम खे वधायूं। उमेद आहे तूं यार जो यार तूं। हिन आयत करीम में अल्लाह ताला हिकु निदा फरमाई आहे, निदा फरमाई आहे। निदा हाज़िर जे लाइ हूंदी आहे, ग़ाइब लाइ न हूंदी आहे। निदा हाज़िर जे लाइ हूंदी आहे। या अय्युहन नबियो, नबी जी माना आहे ख़बर ॾियण वारो, ए ॻुझ जे ख़बर ॾियण वारा नबी। हिकु मां सुवाल अव्हां खां पुछां थो, असांजे नबी को अल्लाह राज़ी या नाराज़? राज़ी। हिकु आवाज़, राज़ी या नाराज़? राज़ी। राज़ी आहे त हथ खणी ॾेखारे, राज़ी। आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूल। मां ई आलिम ग़ैब आहियां, कंहिं हिकु मथां इल्म ग़ैब जो ज़ाहिर नथो कयां, पर जंहिं रसूल खां राज़ी रहां उन खे इल्म ग़ैब जो अता कयां। अॼु बाज़ बंदा शैतान जे चंबे में अची विया आहिनि, पंहिंजे क़यास ते हली रहिया आहिनि, हक़ को नज़र फेराए पोइते करे रहिया आहिनि। इल्ला मन इर्तदा मिन रसूल, जे अव्हां जे इक़रार मूजिब असांजो बि हे बि ईमान आहे त
अल्लाह पाक असांजे नबी को राज़ी आहे त इल्म ग़ैब जो आहे इल्म ग़ैब जो आहे आलिमुल ग़ैब कुझु ॼाणींदड़ अल्लाह मगर कंहिं हिक मथां मां ज़ाहिर नथो कयां जंहिं रसूल खां राज़ी रहां त उन खे इल्म ग़ैब जो अता जे असांजे नबी खां ख़ुदा राज़ी आहे त सरकार खे इल्म ग़ैब जो आहे ईअं न आहे काथे मदीनतुल मुनव्वरा काथे ठठो आहे काथे कराची आहे काथे पाकिस्तान आहे काथे ईरान आहे के मुल्क काथे आहिनि सरकार एॾो परे यादि रखो ख़ुदा जी अता खे रोकण वारो कोन्हे तव्हां इन अता खे रोको था पान रुकिजी वेंदो आशिक़नि जो क़दम अञा वधंदो सुभान अल्लाह आमीन आमीन चओ आमीन तव्हां रुकिजी वेंदो आशिक़नि जो क़दम वधंदो आमीन इश्क न चीज़ खे चीज़ कंदो आहे इश्क वॾी नेमत आहे दुनिया जो नेमतूं फानी आहिनि इश्क जी नेमत बाक़ी आहे जेका नेमत सकरात में कमु ईंदी जेका नेमत कब्र में कमु ईंदी जेका नेमत हश्र जे ॾिहाड़े कमु ईंदी कब्र में कीअं कमु ईंदी दिन जे सीने में सरकार जो इश्क आहे सरकार जी मोहबत आहे सरकार सां पूरो सही तवसल वास्तो आहे उन्हीअ जे लाइ रब करीम अहिड़े वक़्त में पंहिंजा फ़रिश्ता मोकिले थो मलाइक मोकिले थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु नाज़िल थी आहे हू पाणो परेशानी में आहे इज़ा बलग़त तराकी कोकरो मौजो लॻे थो पियो अचनि था मलाइक छा चवनि था अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू ख़ौफ़ न कर हुज़ूर न कर व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो ही पहिरीं महिरबानी सकरात में ॿी महिरबानी जॾहिं कांधी कब्र में पूरे मोटनि अदा कुल मन रहिया को कोन रहंदो अल्लाह खे मकाव अहिड़े वक़्त में रब साईं पंहिंजे कुदरत सां ॿार खे जीआरे थो उहो थी वञे थो मलाइक अचनि था पुछनि था मन रबुक मां दीनुक मन नबीयुक ॾे ख़बर रब तुंहिंजो कहिड़ो आहे कादरी तरीक़े जो आहे नक्शबंदी तरीक़े जो आहे चिश्ती सोहरवत तरीक़े जो आहे तोखे पंहिंजे पीर तरीक़े अल्लाह जे हिकिड़े जो सबक़ जेको सेखारियो आहे त रबी अल्लाह रब जो अल्लाह आहे वरी पुछंदा मां दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे कहिड़े दीन ते आहे कहिड़े मसलक ते आहे कंहिंजे पढ़ियो आहे कंहिंजे छा छा सिखियो आहे त दीन अल इस्लाम दीन मुंहिंजो इस्लाम आहे टियों साल मन नबीयो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े पैगंबर जी उम्मती आहे कहिड़ो कलमो पढ़ंदो चवंदो मोहम्मद रसूलुल्लाह त इश्क उहा चीज़ आहे जेको इश्क सकरात वारे वक़्त में शैतान जे मकर खां नफ़्स अमारे जे शर खां बचाए इन ज़बान में कलमो थियो जेको इश्क कब्र में जवाबनि जी तौफ़ीक़ थो ॾे जेको इश्क क़यामत जे ॾिहाड़े जेका दुआ साईं घुरी आहे अल्लाह इहा बशीर दुआ कहिड़ी आहे न तालो हा अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह सुभान अल्लाह त हिसाब किताब क़यामत वारो ॾुखियो आहे असांजे पलव में पाई कान्हे का कुझु बि न ॾेई सघंदासीं को जवाबु न हूंदो जे जवाबु हूंदो त इश्क वारनि खे हूंदो सुभान अल्लाह
तव्हां सभई नबी जा आशिक़ हो, सलातो सलाम पाइण वारा हो, ख़ुदा जो ज़िक्र करण वारा हो। को क़ादरी तरीक़े में दाख़िल आहे, को नक्शबंदी में, को चिश्ती में, को सैरुद्दीन में। तव्हां सभिनी खे पंहिंजे पीर कामिल छो त अर रहमान फसल बही ख़बीरा। तव्हांखे मालिक जे शान जी ख़बर न पवंदी, जेके रहमान जो शान तव्हांखे सही हासिल करणो आहे त कंहिं बाख़बर हो बेशक त तव्हां सभिनी जो कंहिं न कंहिं दरगाह सां वास्तो आहे, कंहिं न तरीक़े सां वास्तो आहे। ऐं जेको तव्हांखे पीर तरीक़े त मिठो मिठो सबक़ु पहिरियों लतीफ़ो सेखारियो आहे, अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। चओ ला इलाहा इल्लल्लाह। हर शइ जे लाइ कलैया लिकुल शइ सकालतुन, हर शइ जे लाइ कलैया कलमनि जी कलई ख़ुदा जो ज़िक्र आहे। लोह खे कट चढ़ंदी कारो थी वेंदो, इहा कारे तले लॻंदी जॾहिं कलई लॻंदी लोह त अछो थी पवंदो। त अहिड़ी तरह दिलि रोशन आहे, दिलि ख़ुदा जे इश्क जो नूर ॿरे थो पियो। कॾहिं कूड़ ॻाल्हाए गिला के नज़र बरसात के अहिड़ा अहिड़ा सना थुला गुनाह कंदो हुयो, दिलि कारी थी वई। जेकॾहिं दुनिया में दिलि कारी थी वई ऐं इन पासे तवजो न रहियो, इन जो इस्लाह न कई त ख़ुदा पनाह ॾिए मथां कलमो नसीब न थिए। कलमो उन्हनि खे थींदो जिन कंहिं न कंहिं तरीक़े सां वास्तो रखी मिठे मालिक जो नालो दिलि में पचाए उन ते अमल कयो। अलाह जो कसम उन्हनि जी ज़ुबान कलमे खां न भुलंदी, उन्हनि जी भुलंदी जेको दुनिया में जो भुलिजी वियो आहे। मुंहिंजो अर्ज़ु हो इश्क मोहब्बत, इहा मोहब्बत साहबा कराना को कुछ एॾे क़दुरु कर्म जी नज़र ही सरकार जी ख़ासि चइनी ख़लीफ़नि खे हज़ूर साईं जन बिशारत ॾिनी आहे, शान बयान कयो अथऊं। अशैतान यफ़िरु मिन ज़िल उमर, उमर तुंहिंजी दिलि में उहो वधान जो चिराग आहे, उहो उजालो आहे तुंहिंजे पाछे खां बि शैतान तो ॾिए थो। सिद्दीक़ लाइ फरमायूं, उस्मान लाइ फरमायूं, अली लाइ फरमायूं। अली त अली आहे, जंहिंजो मां मौला अली बि हुनजो मौला, जंहिंजो मां मौला हुनजो अली मौला। मदीनतुल इल्म वो अली बाबा, मां मोहम्मद इल्म जो शहर आहियां, अली इल्म जो दर आहे। शहर में तॾहिं दाख़िल थींदो दर खां क़दम अॻिते भाई अली जी मोहबत न आहे। भले तूं सिद्दीक़ जो इक़रार कर, उमर फारूक जो इक़रार कर, उस्मान गनी जो इक़रार कर, पर मौला अली जे मोहबत खां तुंहिंजी दिलि खारी आहे त कुझु बि न आहे। हे ई ख़ुदा जे मिलण जो, ख़ुदा जे कर्म जो अली दर आहे। हितां टपे मुस्तफ़ा जी इश्क में फना थी वेंदे, फना रसूल जो दर्जो मिलंदो, वरी पोइ तोखे दर्जो फना फिला वेंदो। खैर हिन पासे नथो हलां, हे तरीक़े जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे ॼाण ॾुखियूं आहिनि। हा कहिड़ो किसो खणिजे, मूंखे तकलीफ़ जी हालत आहे, हज करे पुछो दुनिया जा ढेर मूंखे ॾियो न, मां न अचां। तकलीफ़ आहे, मां 6 साल 7 साल थींदा ऑपरेशन बाईपास कराई, 27 साल आराम सां गुज़ारियो। थोरी घणी तकलीफ़ां थींदियूं रहियूं। अचानक दिलि में सूरु पियो, हिकु दफ़ो ॿियो दफ़ो अस्पताल दाख़िल थियो। हुननि चङी तरह ॾिठो, टेस्टियूं कयो, चयो शाह साहिबु तव्हांजी दिलि में हिकु नस रहिजी वई आहे, जेके नस हूंदी बि तव्हां लाइ ख़तरो आहे, जे कढंदासीं बि ख़तरो आहे। जो पोइ बसि इहा दवा जेका आहे विझो सा गोरी ज़बान हेठो, हल्की सल्की दवा खाईंदा रहो, वक़्तु पूरो कयो। इहा तकलीफ़ आहे, ॿियो गोरियुनि खां हली मां न सघां थो पियो। इन्हनि तकलीफ़ुनि जे बावजूदि बि अलाह पाक जो नालो पियो। अॼु तमामु महिनत कयो, मां सफ़र लंबे जहिड़ो आया ई कोन को, हीअ मालिकनि जो कर्म आहे। ॿुधण में आयो त हिन गुनहगार लाइ ख़तम क़ुरान जा पढ़ाया विया, सलातूं पढ़ायूं वियूं। इन तव्हांजी दुआनि कमु कयो आहे, जो ख़ुदा मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, तव्हां सां इहा मुलाक़ात जो शर्फ़ आहे।
अॼु तव्हांजी मुलाक़ात आहे छो तव्हां को दुनिया जे मसइले में न आया हो हे सियासी महफ़िल न आहे ये क़ुरानी महफ़िल आहे बेशक रूहानी महफ़िल आहे ईमानी महफ़िल आहे हिन महफ़िल जहिड़ी बि महफ़िल आहे ई कान का दुनिया जा मज़ा दुनिया जूं मोहबतूं केतिरियूं तूं कठे करे इहे हिकु तरफ़ मगर हीअ मोहबत हीअ निस्बत जेका आहे हर मज़े खां आला ऐं बाला आहे जेका अलाह पाक तोखे नसीब कई आहे उमेद आहे क़यामत जे ॾियारे दुनिया में जंहिंजो जंहिंसां मोहबत जो तावन वास्तो आहे क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो जेकॾहिं तुंहिंजी दिलि में इश्क़ नबी आहे त क़यामत में दिलि भर जे आगोश आमीन सभई चओ आमीन आमीन या अय्युहन नबियो ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी इन्ना अरसलनाका शाहिदा शाहिद शहादत या मुशाहिद मुंहिंजा महबूब तोखे ॿिन्ही जहान जे मुशाहिद करण वारो करे मोकिलियोसीं ॿिन्ही जहान जे लाइ तुंहिंजो इल्मु तुंहिंजो तसवर हर जा जारी आहे हिते बि जारी आहे त क़ब्र में जारी आहे त क़यामत में जारी आहे मुबारक तोखे आहे उहो नबी तोखे मिलियो आहे जो जंहिंजे शान में अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं पंहिंजी क़ौम खे हिकु जाइ ते विहारे उहो शान जेके बि किताब वॾा किताब तौरेत ज़बूर इंजील फुरक़ान ॿिया सही पाइनि सभिनी किताबनि में मुस्तफ़ा जा आमन जो शान आहे ईसा अलैहिस्सलाम नव ॼावाला अमा जॾहिं उहा हालत पैदा थी परेशान थी कीअं क्या काॾे वञा शहर खां ॿाहिरों हिकु वण आहे वॾो हिन गुनाहगार उन वण जी यारत कई मुंहिंजी उमिरि तॾहिं 25 साल हुई या 24 साल महीनो खन बगदाद शरीफ़ पासे करबो भला छा हिन जो काज़मेन को मालिक साईं तव्हांखे बि इहे आयतूं नसीब कंदो हा कहिड़ी ॻाल्हि पोइ कयो निशान थी पिया ॾाढो हा ईसा अलैहिस्सलाम हालांकि अल्लाह मीसाक़ नबीन हर नबी खां ख़ुदा इक़रार वरितो आहे ईसा अलैहिस्सलाम अम्मा जे पेट में उहा वक़्त जी हालत पैदा थी शहर खां ॿाहिरि वई हिकु वण बीठो हुजे वॾो उते अची वेठी बचिरो ॼायो एॾो त पाक न अम्मा जिस्म ते को पाणी जो फोड़ो न बचे ते पाणी जो सुभान अल्लाह बच्चो त ॼणे और सां लाथई हाणे कहिड़ो मुंहुं खणी क़ौम ॾे वञे मजबूर थी वञिणो पियो जॾहिं घर पहुती आहे शहर में आवाज़ पहुची वियो हीअ हक़ीक़त आहे मैंने ॿार ॼणियो आहे जेका जंहिं शादी बि न कई आहे मर्द बि कोन्हेसि को हर को अचे मलामत ॾे हुकुम थियो इशारत हले इशारो करेसि बीबी इशारो कयो पुट पंहिंजी माउ जी पैकाई बयानु कर पंहिंजी पैकाई बयानु कर उहो ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो नबी अल्लाह हा وإذ قال قال إني عبد الله آتاني الكتاب وجعلني نبيا सुभान अल्लाह ऐ मुंहिंजी क़ौम मां अल्लाह न आहियां अल्लाह जो बंदो आहियां अल्लाह जो मानो आहियां अल्लाह जो अब्दु आहियां आतानल किताब ख़ुदा मूंखे इंजील किताब अदा कयो आहे वजालनी नबिया रब करीम मुंहिंजे सिर ते नबूअ जो ताज रखियो आहे जॾहिं क़ौम ही आवाज़ ॿुधो हैरान थी हर को माठ में थी वियो जॾहिं इज़हार नबूअत फरमायो जो हज़ूर साईं जी ज़ाहिरन उमिरि 40 साल जी इज़हार फरमायो अहिड़े वक़्त में ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे साम्हूं विहारे बयान थो करे वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम
या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। सुभान अल्लाह। व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम, तेरे पंहिंजी कौम खे ईसा पुट मरियम जे फरमायो, या बनी इसराइल, ए बनी इसराइलो, इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात, मां तव्हांजे रसूल थी आयो आहियां, मां खां अॻु में जेके किताब नाज़िल थिया तौरात इंजील सचो कंदड़ हा। व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद, अव्हांखे बिशारत थो ॾियां, अव्हांखे ख़ुशख़बरी थो ॾियां, अव्हांखे मुबारक थो ॾियां, मां ईसा खां बाद हिकु पैगम्बर ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद। रसूलुल्लाह जे आमन जी ख़ुशी करणु पैगम्बरनि जी सुन्नत आहे। निभागो मुनाफ़िक़ न कंदो, मोमिन कंदो, जंहिंजो इश्क मिठे रब सां सचो आहे, ख़ुदा जे कलाम ते पूरो पूरो ईमान आहे। ईसा अलैहिस्सलाम, या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह, मां तव्हांजे रसूल थी आयो आहियां, मुंहिंजी रिसालत तव्हां हिकु क़ौम ते महदूद आहे। व मुबश्शिरा, तव्हांखे बिशारत आहे, तव्हांखे ख़ुशख़बरी आहे। हे जो असां महफ़िल मीलाद मल्हाईंदा आहियूं त रसूलुल्लाह जी मुबारक ॾींदा आहियूं न, ख़ुशी कयो, ख़ुशी जो मौक़ो आहे न, त इहा ख़ुशी हर पैगम्बर कई आहे, आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं। हत मौला अली फरमाए थो पियो त आदम खे जॾहिं नबूअत जो ऐलान थियो, मामूली सवा मामूली ख़ता पई, हिकु वण जे खोराक जे खाइण जे मनो थी खाई वेठो, अलाह जे इल्म में त ईअं हुयो, लही ज़मीन ते आयो, केतिरा साल ॿाॾाईंदो रहियो, हीअ दुआ पढ़े, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। ॿाॾाईंदे जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो बोतो ठही तयारु थियो, अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां रूह फूकियो, उथी वेठो, त पहिरीं नज़र बैतुल्लाह जे कोगरनि ते पहुती, कलमो तैयब लिखल हो। ख़्याल के अल्लाह त हिकु आहे, वाहिद आहे, अहद आहे, पर मोहम्मद हे बि कंहिं शान वारो आहे जो पंहिंजे इस्म पाक सां ख़ुदा गॾु लिखायो थी नालो। इन विच वक़्त में ॿाॾाईंदे उहो वक़्तु यादि अची वियो। अर्ज़ के मुंहिंजा मौला तोखे प्यारे मोहम्मद जो वाह आदम, अञा उन खे मां न मोकिलियो आहे, उहो आयो ई कोन्हे को, तूं कीअं सुञातो, कीअं वास्तो विधी? मुंहिंजा मौला हक़ीक़त इहा आहे, अलाह फरमाए चवां तुंहिंजो मां ॾोह माफ़ कयो, तुंहिंजे सिर ते मां ख़िलाफ़त जो ताज। त हीअ नबी जी आमद जी मुबारक पैगम्बरनि जी सुन्नत आहे। पैगम्बर बि नबी जी आमद में हिकु महफ़िल मुनक़द करे पंहिंजी क़ौम खे नबी जे शान ॿुधाईंदे उनखे मुबारक ॾियो। इहो मीलाद पैगम्बरनि जी सुन्नत आहे, आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। हिन मीलाद जो मक़सदु छा आहे? नबी जी विलादत जो। आमना फरमाए थी, जॾहिं बचिड़ो मुंहिंजे पेट मां तशरीफ़ थियो आहे, लब हलनि था, आवाज़ न सम्झां थी, मां कनु खणी लबनि ते रखियो त मिठो मिठो प्यारो प्यारो आवाज़ आहे, अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत आहे। अल्लाह अल्लाह दुनिया में अचो बि तो असांखे यादि करे, जॾहिं सरकार परदे में अचे त पंहिंजी न्याणी सैयदा फातिमा खे घुराए थो, पाण वसीयतां कंदे कंदे आख़िरी फरमायो त मुंहिंजी न्याणी फातिमा मुंहिंजी उम्मत जी पार थी। 8 महीना अम्मा साइण बाबे खां बाद दुनिया में रही आहे, दुनिया में रही आहे। अली हैरान थी वियो आहे त का बानी बि नथी रखे जो ख़िदमत में करे गॾु थिए। सॼी राति कॾहिं क़याम आहे, कॾहिं रुकू आहे, कॾहिं सुजूद आहे, ॿाॾाईंदे सुबुह जी बांग मिले थी पई। पाण पुछनि था फातिमा एॾो ओजागो, एॾी तकलीफ़, अखियुनि में पाणी अची वियो, रोई। पाण अर्ज़ु थी करे, अली
बाबे जी वसीयत मुझे उम्मत जी पारे ते मान रखी क्या 8 महीना पूरा 8 महीने जेके भी रातियों अमा निंड न कई आ तो सलाह खुदा कर कंदे गुनाह जी बख्शिश तलब कंदी ये घरानो सखी घरानो आ चओ सैयद जो घरानो सखी घरानो सखी घरानो आ सैयद जो घरानो बेऐब घरानो आ और बुधो माला तो पंज मकसद से दुआ घुरा तो तकलीफ न तो बाबू कह दो अल्लाह अकबर काथे बातो अल्लाह हाँ जॾहिं साईं करीम जद मक्कतल मुकरम का हिजरत फरमाए मदीने शरीफ तशरीफ अचा थोड़े वक्त खां बाद जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया अंसार हैरान थी विया आंदो तो कुझु न थिए काथों थो खाराए असां बि पोइ कुझु हस्बे ताक़त खणी ख़िदमत में हाज़िर थियो सुभाणे ते पाण मशवरो करे हुज़ूर जी बरगाह में खणी आया या रसूल अल्लाह ये हक़ी नज़रानो क़बूल थियो पाण न हाओ क्यों न क्यों यकदम वही नाज़िल थियो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला मवद्दत फिल क़ुरबा ए मदद नबी हुकुम जो ॿुधाइण वारो तूं आहे फरमाइनि चवनि मां तव्हांजे अजरत जो अजूर जो तालिब न आहियां मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु रखो मुंहिंजे क़रीबनि सां मोहबत रखो नबी अलैहिस्सलाम जी कराबत में वेझे में वेझो हैदर करार वेझे में वेझो हैदर करार सौटा कराबत में आले अली करीब नबी जा आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास पर इन्हनि जी आल पर उन्हनि जी आल तव्हां जो आल नबी जी मौजूद आहे क़यामत मौजूद रहंदी त नबी अलैहिस्सलाम जी आल सां प्यार वाजिब आहे न करण वारो मुनाफ़िक आहे बेशक साईं सही आहे सही मुझे साईं ही आदत तॾहिं नाज़िल थी जॾहिं रसूल जी दिलि में पंहिंजे क़रीबनि जो ख़्यालु थियो ही कवी दलील आहे क्या सदे घणनि दलील ॾिना आहिनि हर को पंहिंजे ख़्याल सां पाण ॼाणे नथा इन पासे हलूं पर कवी दलील इहो आहे त आले अली आले बतूल आले हसन आले हुसैन आले जाफर आले अब्बास पर इन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल तव्हांजो आल हलंदी आई अॼु बि जेके सैयद आहिनि हे बि नबी जी आल आहिनि इन आल सां मोहबत रखणो वाजिब आहे इन लाइ मां हे बयानु थोरो कयो त हीअ महफ़िल अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत मुनक़द कई वई आहे हीअ महफ़िल रहमत ई रहमत आहे बरकत ई बरकत ख़ुदा जो करम ई करम आहे मुंहिंजो ईमान आहे जेको सच सां सचाई सां ईंदो त झोलियूं कर्म सां भरे पोइ आमीन आमीन हा इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा हर नबी तवज्जो हर नबी खुदा जो गवाह हर नबी रहमत जो बशीर हर नबी अज़ाब जो नज़ीर है पर इन्हनि जी इहा गवाही ॿुधल आहे मुंहिंजे नबी जी गवाही इन्हनि जी गवाही ॿुधल आहे छो त हर नबी खुदा जो गवाह जिब्रील अलैहिस्सलाम ईंदो रहियो मौज़ा ॾेखारींदा रहिया अकुल कम न कयो चओ बेशक सो नबी आहे त हर नबी खुदा जो गवाह आहे हर नबी अज़ाब सिराज मुनीरा तूं रोशन सिज कुफर जी ऊंदाई ही कुफर जो ग़लबो हो मुस्तफ़ा जो पाक कदम दुनिया ते पटंदो हो त कुफर ज़ेरो ज़बर अज भी गैरन जे मुल्क में ज़िक्र जा नारा पंज वक्त नमाज अज़ान मस्जिद में का पाबंदी कान्हे का ए नबी जे पाक कदम जी बरकत हज़ूर जा कदम पटंदा विया त कुफर वारी ऊंदाई ख़तम बेशक पर याद रखो सिज उभरे थो दुनिया खे रोशन थो करे सिज में इहा रोशनी न आहे
जेका दिल अंदर खब्बे पासे आ इन्हीं के रोशन करे, इन्हीं के रोशन करे। अल्लाह दरूद दरूद बाप दरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सिज के या ताकत ना है जो कबर वाली ऊंदाई के रोशन करे। सच्चो सूरज मदीने वारो जंहिंजो उजालो दिल में भी पहुंचे थो पियो, जंहिंजो उजालो कबर में पहुंचे थो पियो, ये मुंहिंजो मदीने वारो साईं शान। ॿिनि ॻाल्हियुनि जे करे शिकस्त न खाधऊं तकलीफ़ पती। हिकु त हुज़ूर फरमाया त मदीने खां ॿाहिरि न निकिरजो, भली काफ़र हमलो कनि इते ई जंग कजो, ॿियो गनीमत जे माल खे बि न ॾिसिजो। हिन ॿई कम करे वरिता। केतिरा साहिब शहीद थिया। अहिड़े वक़्त में हज़ूर साईं अकेलो बीठो आहे, अकेलो बीठो आहे। 200 काफ़रनि जो हुज़ूर ते हमलो आहे। तलवारियूं उघाड़ियूं खनि म्यान मां निकितल लहाईंदा अचनि था। फरमायो आहे को हिनखे मुंतशर करे, को बि न आयो। अली ख़िदमत में हाज़िर। या रसूल अल्लाह फिदा कबियो में मां अली हाज़िर आहियां, वञो अली ख़ुदा जे हवाले आहियां। अली खे इहो ख़्यालु न त हिकु तलवार 500 खे छा थी करे सघे, पर हिन सम्झो नबी जो हुकुम न आहे, ख़ुदि अल्लाह जो ई। सुभान अल्लाह। अली साईं 10-12 क़दम नबी खां थोरो परे वञी नारो हयो, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। एॾो असर नारे जो पियो त को मुशरिक काथे किरियो, को काथे किरियो, कंहिंजी जुती किरी, कंहिंजो टोपी किरी, कंहिंजो रुमाल किरियो। अली साईं मोटी आयो नबी जे भर। वरी ॿियो हमलो छो, वरी फरमायो आहे को हिनखे मुंतशिर करे, कंहिं न जवाब ॾिनो। अली हाज़िर थियो। सुभान अल्लाह। कुर्बान अली तुंहिंजे शान तो वञा। अली सां प्यार धड़ घोट अल्लाह नबी जी ओट। अरे मां जॾहिं ॻाल्हि तुंहिंजी मोहबत ते फिटकार आहे, अरे मोहबत लॻंदी आहे त अली जो फरमान प्यारो लॻंदो आहे। जीअं अली कंदो आहे त अली जो ग़ुलाम बि ईअं कंदो आहे। पंहिंजे मज़हब खे कोन थो ॻाल्हायां। शीअ जी माना आहे टोलो, सुन्नत जी माना आहे दस्तूर। असां नबी जे दस्तूर ते पूरा बीठा आहियूं। सुन्नत जमात बेबा जेको ऐब पोइते रहाईंदो इहो हिन जमात में न आहे, न आहे। इश्क आहे, मोहबत आहे, निस्बत आहे कैसा नबी जी आल अली जी औलाद। हीअ महफ़िल अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत मुनक़द कई वई आहे। हिन महफ़िल में जेको ईंदो त ख़ाली न ईंदो। आमीन। हिकु दुनियादार जी महफ़िल आहे, बाबा सियासी चकर आहिनि, वॾो वॾो मसइलो, लखा माण्हू गॾु थियनि था, कुझु नथो मिले। हुनजी गिला करे, हुनजी गिला करे, तॾहिं त माण्हू मुतवजो थियनि न। यादि रखो गिला उन खे चइबो आहे जेको गुफ़्तगू मुंहं ते न वणे पर पट उन जो इहे ॻाल्हियूं करे, हिनखे चइबो आहे गिला। गिला को थोरो गुनाह न आहे। अल ग़ीबतो अशद में न ज़िना, ज़िना खां वॾो गुनाह आहे। अॼु कूड़ त आम थी पियो आहे, कूड़ मामूली। दोस्तों कूड़ अल किज़्बु मिक़राज़ुल ईमान, ईमान जी कैंची ये लट्टे के टुकड़ टुकड़ कर कैंची सां कतर त इन ईमान टुकड़ टुकड़ थी थो वञे पियो। सॼो ॼाणो नमाज़ूं पढ़ी 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 सिज लहे, कंहिंजी गिला कर, नमाज़ छुटी। त अॼु आम इहे ॻाल्हियूं थी पियूं आहिनि। इन्हीअ जे लाइ कोशिशि कयो कंहिं बि तरीक़े में दाख़िल थियो। कादरी तरीक़ो आहे, नक्शबंदी आहे, चिश्ती आहे, सोहरवर्दी आहे, जंहिंमें पूरी नबी पाक जी शरीयत, नबी पाक जो फरमान, नबी पाक जो हुकुम, इंशाअल्लाह इहो हुकुम तूं मञी दे, मञणु तुंहिंजो कमु, उन ते साबित क़दम रखणु तुंहिंजो कमु, त क़यामत में तुंहिंजी बाह खां वठी जन्नत में पहुचाइण मदीने जे मोर ते। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मेरा नबी, मेरा नबी, हमारा नबी, हमारा नबी, यहाँ का नबी, यहाँ मेरी कब्र का नबी, मेरे हशर का नबी, मेरा नबी, मेरा नबी, मेरा नबी। दोस्तों तकलीफ़ जी हालत आहे।
ये तव्हांजूं दुआऊं आहिनि मां ॿुधी ख़बर आहे अचण जो न हाणे मूंखे दावत हेॾा हरकी में न पियो वञा आयमि त मोटी मुंहिंजी बीपी लो थी वई अकुल न रहियो बेहोशी वठी वई अल्लाह मालिक आहे तव्हांजी महफ़िल नसीब हुई ये ॻाल्हि अॻे पोइ थिया न अचां ख़ुदा जे फल सां हे बि कर्म थियो हिन गुनहगार तव्हां सां गॾिजी वई मिठे मालिक जो ज़िक्र कयो सरकार ते सलाद पढ़ी सरकार जो शान बयानु थियो सुभान अल्लाह हिन गुनहगार खे बि हिन महफ़िल में शरीक थियनि पंहिंजे लाइ वॾो नाज़ आहे पंहिंजे लाइ वॾो नाज़ आहे ही मुंहिंजी ताक़त न आहे ही ख़ुदा जी ताक़त आहे अव्हांजूं दुआऊं ताक़त वारो अल्लाह आहे वहो अला कुल शैइन क़दीर हू हर शइ ते क़ादिर आहे हर शइ ते क़ादिर अल्लाह ख़ालिक़ कुल शइ 18,000 मख़लूक जो जिन्स आहिनि 18,000 मख़लूक जिन्स आहिनि इन सभिनी खे हिकिड़े अल्लाह पैदा करियो आहे इन अल्लाह जे पैदा करण में को रब सां भाईवार कोन्हे को उहो भाईवार खां पाक आहे कंहिंजी मदद खां पाक आहे दुनिया उन खां मदद घुरे थी ख़ुदा कंहिंखे ख़ुदा बेनियाज़ आहे बसि ख़ुदा बेनियाज़ आहे अल्लाह पाक तव्हांखे शाद कंदो आबाद कंदो कोशिशि कंदो छा साईं हा कोशिशि हिकु मिनट दोस्त हयाती खे भरोसो अबो वियो दोस्त विया इंसान अचे थो वञण जे लाइ अदा हे मुसाफ़िर खानो आहे अॼु हिते या सुभाणे हुते वेंदे हक़ीक़ी वतन अञा अॻिते हक़ीक़ी घर अञा अॻिते आहे हे घर बेवफा घर आहे केरु रहियो आहे अबो आहे अम्मा जो अचे थो वञण लाइ जो वियो त वरी मोटी कोन आयो इन लाइ वखर उहो वियो जेको पए न थिए पुराणो उहो वखर गॾु कर उहो समर सांड जेको सकरात में कमु अचे क़बर में तोखे कमु अचे क़यामत जे तोखे कमु अचे इंशाअल्लाह जे इन समर मां कुझु न कुझु पाण सां वठी हले त तुंहिंजी रिफ़ाक़त मदीने जे मोर सां فأولئك مع الذين أنعم الله ये उन सां वास्तो रखंदा उन सां गॾु हूंदा उन्हनि जी रिफ़ाक़त हूंदी नबीन فأولئك مع النبيين والصديقين والشهداء والصالحين पैगंबरनि जी सोबत सिद्दीक़नि जी सोबत शहीदनि जी सोबत सुलह सालिह भाना कामिल उन्हनि जी सोबत दया मुसाफ़िर खानो अदा अॻिते हलो कुझु ठाहे पंहिंजे घर गिरबान में छा ठाहियो पराए घरनि जे तकण वारो नज़रुनि खे हेठि कर या ख़ुदू में नफ़्सारहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहम अखियुनि खे हेठि कयो पंहिंजे शर्म करण खे बुरनि कमनि खां बचायो अल्लाह पाक क़ुर पाक में सभु ॻाल्हि बयानु करे छॾी आहे हे करम उन्हनि जे मथां थींदो जिन दिलबर सां सचो वास्तो आहे वास्ते वारो कंहिं न कंहिं न्यारे मोटी ईंदो हर आंच हस्ती बात कहिड़ी बि हस्ती आहे मोटी अचणु तुंहिंजो कमु त सभु गुनाह ख़ुदा जो या इबाद कहिड़ो दिलासो या इबाद अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ए उहे मुंहिंजा बंदा जिन इसराफ़ पंहिंजे मथां कयो ज़ुल्म ज़्यादती कई कसरत सां गुनाह कयूं ला तक़नतू मिन रहमतिल्लाह बेउमीद न थी मुंहिंजी रहमत मां उमीद न ला बख़्शींदड़ अॼु तुंहिंजा मां सभु गुनाह माफ़ सुभान अल्लाह इन जे लाइ हाणे दुआ था घुरूं दुआ खां बाद में ॿी बि हिकिड़ी दावत ॾियां जे क़बूल कयो कबूल सभई उथी बि बैतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे मदीने ते वियो चंद मिसरा सलाम जा ये सलाम को मामूली ना है अदा अल्लाह जे फज़ल सां वञो मदीने छा घुम लॻी पई आहे अॻे में दुआ करूं था दुआ खां बाद हाँ दोस्तों नवा दोस्त आयल है इते वेठा हुजो तवज्जो कयो जेको भी जे सिलसिले में जिन कंहिं ॿिए पासे ज़िक्र पुछियो आहे या कंहिं तरीक़े सां वास्तो किथे भैया थिया आहिनि त उन लाइ पंहिंजो पीर काफ़ी आहे न छॾियो पाण खे गुनाहगार ॼाणो पंहिंजी ख़ता सम्झो न उनजा ऐब न ॻोल्हियो उहो उनजी ज़रूरत न आहे कंहिं ॿिए जे करण जी तव्हांखे मां सम्झायां थो या अलाह वारा सभिनि जो कीधो इहो आहे अॼु नई रस्म मुंहिंजो मरीज़ न अदा जेकॾहिं को ॿिए हंधि
भई इहो त करे रहियो आहे, किथां ज़िक्र अस्कार पुछो थिए, लतीफ़नि जा सबक़ जेके आहिनि उहे पूरा कया थिए या न कया थिए, उन्हनि लाइ उहो काफ़ी आहे। हिन वक़्तु उहो ज़िक्र पुछे जो ॿिए हंधि न पुछो थिए। हिन वक़्तु कलमा तव्हांजा अॼु मां पढ़ंदुसि, हिननि जे पढ़ण सां मौला करीम सगीरा कबीरा गुनाह माफ़ करे, पंहिंजे गिरेबान में धाती पाए, अखि ॾे ॿूठे, मालिक हाज़िर नाज़िर ॼाणे, ख़ुदा जे करम में